अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 डिसंबर सैटरडे। सो मां सुबुह खां बिज़ी हुयमि ही वीडियो ठाहिण में। कल्ह मां ही ठाहियो हिकिड़ो बॉटल ऑयल बॉटल जो ऑयल कैन जो हेठियों हिसो ऐं अॼु जेको आहे मां उनजो मथियों हिसो ठाहियो आहे उनखे मां यूज़ कयो आहे। ही मां ठाहियो आहे गुलदान प्लांटर। हिन में असां आर्टिफिशियल गुल विझी सघूं था, काई प्लांट जी बॉटल हिन में रखी सघूं था, पर डायरेक्ट हिन में असां पाणी नथा विझी सघूं। सो हिन जी मां वीडियो ठाही आहे, उहा तव्हां सां शेयर कंदमि। हे साॻी ऑयल कैन जा ॿ डिफरेंट जेके हिन मां यूज़ जे लाइ शयूं ठाहियूं आहिनि। सो इहो आहे मुंहिंजो सुबुह। हिन महिल तक़रीबन 11:15 थिया, न 10:30 थिया आहिनि, ठीकु आहे। ऐं मां हिते थांव सॼा सिधा करे वई आहियां। खीर वारो आयो, विच में खीर बि करण लाइ रखियो आहे, जेको तक़रीबन हाणे कढ़ी वियो आहे। हिन जी बाहि बंदि कंदमि ऐं उनखां पोइ मुंहिंजो इहो कमनि जो सिलसिलो जेको आहे जारी रहंदो। ऐं मूं सोचियो त काफ़ी देरि थी वई आहे त मां व्लॉग स्टार्ट न कयो आहे। सो पहिरियों मां इहो क्राफ्ट जी हिकिड़ी वीडियो पई ठाहियां, कोशिशि कयां थी त हाणे हिकिड़ी ॿी वीडियो ठाहियां इनशाअल्लाह, वधीक अलाह खे ख़बर। सो खीर कढ़ी हो, हिनखे कवर कंदमि, थांव अंदरि कंदमि। 11 थिया आहिनि पूरा ऐं मां मथे अची वई आहियां। हीअ शयूं जेके बिल्कुलु कंप्लीट आहिनि ऐं हिननि खे मां वॉर्निश जो कोट बि करे चुकी आहियां। तव्हां हिन जी शाइनिंग ऐं फिनिशिंग ॾिसंदो तव्हांखे नज़र अची वेंदी त हीअ बिल्कुलु ड्राई थी वियूं आहिनि। हिननि खे हाणे मां विझंदमि हिन पेपर बैग में, छो त हे मां कंहिं बि बॉक्स में नथी विझणु चाहियां। हीअ रिली मूंखे अंदरि करणी आहे, मां पाईंदी हुयमि त हाणे मां सवड़ कढी आहे। ऐं उनखां सवाइ हीअ मुंहिंजे लव बॉक्स में वेंदा, जेके मां नंढा टॉवेल्स हिकिड़ी माईअ खां वरिता। हीअ प्यालो बि कढियो त हुन बॉक्स में विझण लाइ। हे हिकिड़ो मानियुनि जो कपिड़ो आहे, हे किचन जे लाइ हिकिड़ो नंढो टॉल आहे हथ उघण जे लाइ। सो इहे शयूं लव बॉक्स में वेंदियूं। ऐं हीअ मां हिन पेपर में कंदमि पैक, हीअ शइ ख़ासि तौर ते त हिन बबल रैप में, ठीकु आहे। लफ़्ज़ मूंखां इलाही दफ़ा विसरी वेंदा आहिनि इन टाइम ते, त इन लाइ हिन खे बि मां थोरो रैप कंदमि त जीअं हिक ॿिए सां टकराइजी हिन जा ही पर्ल्स जेके आहिनि हिन तां न लहनि। सो बहरहाल हिते इहो कुझु कमु कयां थी, उनखां पोइ वरी तव्हां सां शेयर कयां थी। ही जार कढियूं अथमि 5 जैम अचार वग़ैरह जूं ख़ाली। इहे बि मुंहिंजे हुन बॉक्स में वेंदियूं, छो त उते ॻोठ वारे घर जे लाइ लूणु मिर्च वग़ैरह, चाहे असां उते 2 हफ़्ता रहूं, केतिरो बि रहूं, मक़सदु इहो आहे त शयूं त असांखे खपंदियूं न उतां जे लाइ। सो हिते मां छा छा विझी चुकी आहियां। ही प्याला, छो त मूं वटि प्याला एॾा घणा थी विया आहिनि जंहिंजी हद न आहे। त मां इहे कुझु कढिया आहिनि, कुझु स्टील जा बि ऐं कुझु प्लास्टिक जा बि। इहे बि हिन में था वञनि ऐं उहे जेम जूं जेके बॉटल्स आहिनि उहे बि हिन में विझंदमि। ऐं जेके डेकोरेशन ठाहियां थी उहे त ज़ाहिर मूंखे अलॻि ई रखणियूं आहिनि, उहे मूंखे हिन में न आहिनि विझणियूं, छो त उहे ख़राबु न थी वञनि। उहो मां पंहिंजे हथ में ई खणी वेंदमि जॾहिं बि वेंदमि। सो ही आस्ते आस्ते बॉक्स भरियां थी। जीअं मां तव्हांखे पहिरियों बि चयो त मां कुझु शयूं ख़रीद बि कंदमि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहे उते वञी ख़रीद कंदमि। हे मां सिर्फ़ु उहे शयूं थी जमा कयां जेके मूंखे पंहिंजे घर मां कढणियूं आहिनि। घर में मूं वटि जेके बि अहिड़ी यूज़फुल एक्स्ट्रा शयूं आहिनि उहे मां जमा थी कयां हिन दॿे में। सो आस्ते आस्ते हुनखे भरींदी वेंदमि। ऐं उनखां अलावा मां हीअ सवड़ियुनि जूं छऊं बि कढियूं आहिनि। हीअ मुंहिंजी सवड़ जी छव आहे, शेल्स वारी ब्लू, हेठां सुराण जी सवड़ जी छव आहे, छो त 2 ॾींहंनि खां अलाए 3 ॾींहंनि खां असां बिना छव जे पिया पायूं। सो मां हाणे हे सॼा विझी वठां हुन में। हलूं था हेठि। ऐं हीअ तव्हांखे यादि हूंदो, हिन जी वीडियो मां ठाही हुई। हिनखे वॉर्निश जो कोट करिणो आहे, छो त उन वटि मूं वटि वॉर्निश वारो ब्रश ऐं उहो ब्रश जेको आहे क्लीन करण वारी काई सहूलियत न हुई, त मां हीअ ईअं ई छॾे ॾिनो। त हिनखे बि हाणे मां वॉर्निश जो हिकिड़ो कोट कंदमि। सो हेठि खणी थी हलां। हा, हे बेस्ट पीस मूंखे संडे बाज़ार मां मिलियो हो 100 रुपीज़ जो। सो मां हिनखे बि पंहिंजे लव बॉक्स में विझंदमि, पर हिन में हैंग करण लाइ कुझु न आहे। सो हिन में हिकिड़ी मूंखे स्टिक विझणी आहे ऐं उन में जेको आहे रसी ॿधणी आहे, त जीअं असां हिनखे ईज़ीली किथे बि हैंग करे सघूं। सो हीअ उते ॾाढो सुठो लॻंदो, छो त उते एॾियूं ख़ाली भितियूं हूंदियूं, सॼो घर ई ख़ाली हूंदो, त मूंखे त मौज थी वई आहे। त मां हीअ बि जेको आहे खणां थी, त हेठि खणी हलंदमि त हिन में मां आराम सां विझी सघंदमि रसी। ऐं मथां कोई स्टिक वग़ैरह ॾिसां थी, या कोई हैंगर थी विझां, छा थी विझां, उहो तव्हां सां पोइ शेयर थी कयां। जेको कल्ह ठाहियो इनखे बि वॉर्निश न कई आहे। ऐं इहो बि खणी आई आहियां। हीअ जेको अॼु ठाहियो आहे इहो बि तक़रीबन पेंट हिन जो ड्राई थी वियो आहे। त हिननि सभिनीनि खे अञा 1 ॿ ॿी बि शइ ठाहियां थी ऐं पोइ गॾे सभिनी खे मां जेको आहे वॉर्निश कंदमि, छो त वॉर्निश जो ब्रश साफ़ु करणु बार बार मूंखे मुश्किल थो थिए। सो जॾहिं मूं वटि ऑलरेडी एॾी सारियूं शयूं जमा थियल आहिनि, त मूं सोचियो त सभु हिकिड़े ई दफ़े में मां ठाहे वठां त बहितरु आहे। सो हाणे मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त मां अञा हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहियां, उनखां पोइ मां जेको आहे ॿिया कमु कयां। हे ॾिसो, मां हिनखे त हैंग करण जे लाइ बिल्कुलु रेडी करे छॾियो आहे। हे काठियूं तव्हांखे ख़बर आहे मूं वटि हूंदियूं आहिनि,
हमेशह ज़ख़ीरो। सो उन में काठी विधमि हिकिड़ी, उन में सुतली ॿधमि ऐं तव्हांखे हिन जो लुक ॾेखारियां मां परे खां। हीअ आराम सां हाणे असां किथे बि हैंग करे सघूं था। हिकिड़ो ख़ूबसूरत जेको एम्ब्रॉयडर्ड पीस आहे, बहितरीनु, बिल्कुलु नओं, जेको यूज़ड बि न हुयो। पोयां ॾिसो हिनखे, ऐं एॾी आसानीअ सां हिन में इहा स्टिक पइजी वई आहे जो वाह वाह। त हीअ मुंहिंजो हाणे रेडी आहे। ऐं उन खां सवाइ ॿी क्राफ्ट जी वीडियो जे लाइ मां हिकिड़ी हीअ बेस ठाहे छॾी आहे, पर हिन महिल मूंखे एतिरो टाइम न आहे ऐं मां पंहिंजो लंच तयारु कंदमि। हाणे किचन जो कुझु कमु आहे ऐं उन खां अलावा मूंखे ॿाहिरि बि वञिणो आहे, जेकी ख़ैरात जी मानी खाराइणु। कल्ह फ्राइडे हो त मां वई हुअमि, तव्हांखे ॿुधायो हुअमि त ॿिए कंहिंजे तरफ़ां खाराइणी आहे, पैसा बि ॿिए कंहिंजा आहिनि। सो मूंखे सिर्फ़ु महिनत करणी आहे। त हाणे मां किचन में कमु कयां, पंहिंजो लंच वग़ैरह ठाहियां, जीअं 1 बजे मां हली वञा, निमाज़ बि वापसि अचे पढ़ंदमि। सो इहो आहे सभु हिन महिल ताईं जो कमु। 1 थियण वारो आहे ऐं मां निकिती आहियां ॿाहिरि। लंच जी बसि थोरी तयारी कयमि, कंप्लीट कोन कयमि। 1-2 कॉल्स आयूं त उन्हनि सां ॻाल्हायमि, उन में चङो टाइम लॻी वियो। सो हाणे इहो कमु करे ॿाहिरां पोइ वरी मोटी अचे मां लंच ठाहींदमि। जल्दी अची वेंदमि, अधु कलाक में इनशाअल्लाह। तव्हां सां वरी अची शेयर कंदमि। हीअ 50 पैकेट बिरयानी आहे जेका मां हिते आई आहियां अंदरि रेस्टोरेंट में, ऐं पैक थियल पई आहे। इहो हाणे खणंदमि ऐं विराइण जे लाइ वेंदसि। अल्हम्दुलिल्लाह मां अची वई आहियां वापसि ॾाढी कामयाबीअ सां। विरायमि सॼा जेके पैकेट्स हुया उहे रिक्शा में रखायमि, ऐं फुटपाथ ते जेके बि मज़दूर वेठा हुया उन्हनि सभिनीनि खे मां विराईंदी ॾींदी वियमि। सो सॼो खाधो रिक्शा में रखायो, पैकेट्स बिरयानी, ऐं उन खां पोइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रिक्शा वारो ॼाण सुञाण वारो, मां उनखे चयमि आस्ते आस्ते हलाईंदो हल, फुटपाथ ते ॾाढा सारा मज़दूर वेठा जेके कम जे इंतज़ार में हूंदा आहिनि वीचारा। त स्लो रिक्शा हलाईंदो हलियो ऐं उन्हनि खे सॼा विराए फाइनली अचे घर पहुतासीं। सो हाणे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सो हाणे मां सभिनी खां पहिरियों ठाहींदमि लंच, छो त मां लंच जो अधूरो कमु करे वई हुयमि न, तव्हांखे ॾेखारियां थी। चांवर भिॼाए वई हुयमि ऐं हिते मां हे मटर ऐं मसालो ठाहे मटरनि वारा चांवर थी पचायां, पीस राइस। इन जी रेसिपी अवेलेबल अथव। कबाब तरींदमि ऐं उन सां गॾु गॾु राति जो सुराण चणनि जी दाल ठाही, उहा बि पई आहे। सो फस्ट क्लास लंच थी वेंदो असांजो। हाणे मां हीअ लंच जी तयारी कयां। बाबा जी 10 मिंट थिया आहिनि ऐं हे मुंहिंजो मज़ेदार लंच रेडी आहे। सो मां कंदमि हाणे लंच। सुराण अञा न आई आहे, थोरी देरि में अची वेंदी उहा बि। सो यकीन कयो हेॾियूं सारियूं मां बिरयानियूं विरायूं, उनजी ख़ुशबू बि हुई, सभु कुझु हुई, पर उहो दिलि मुंहिंजी न चाहियो त मां उहो बाज़ार जी बिरयानी खावां। सो बसि मां अची वियमि घर, वापसि अची पंहिंजो हे सिधो साधो सिंपल आम खाधो पचायो, जेको इलाही टेस्टी आहे। ऐं कबाब बि मुंहिंजा पची विया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिते दाल पई आहे, इहा बि मां गरम तए ते रखी छॾी त दाल बि गरम थी वई आहे। सो हाणे मां हे कंदमि लंच, उन खां पोइ निमाज़ जी तयारी कंदमि ऐं पोइ वरी छा कंदमि उहा ख़बर कान्हे, उहा वरी ॾिसंदासीं उन महिल त मां छा थी कयां, त उहो तव्हां सां यकीनन शेयर थींदो। 5 थिया आहिनि ऐं मां हाणे वापसि आई आहियां वॉक करे। वॉक खां पहिरियों, वञण खां पहिरियों मां हिते पालक कढी रखी वई हुयमि ऐं चिकन कढी रखी वई हुयमि। राति जो मां पचाईंदमि पालक चिकन ऐं मानी, छो त मंझंदि जो असां चांवर खाधासीं। ऐं साह पटींदमि थोरी देरि, उन खां पोइ ऐं हिते तव्हांखे ॾेखारियां मां आस्ते आस्ते रोज़ानो थोरो थोरो करे सॼा कलर्स कटे वई आहियां। ऐं हाणे बाक़ी ऑरेंज बचो आहे, ऑरेंज सां ब्लैक, हिननि सभिनी सां ब्लैक कॉम्बिनेशन आहे। सो इहे हिते ई पिया आहिनि एतिरनि ॾींहंनि खां, बाक़ी अलाए घणा आहिनि ही ऑरेंज, इहे 6-7 हूंदा 8 हूंदा, त इन्हनि खे बि फाइनली करिणो आहे। पर हाणे मां हिते साह पटींदमि थोरी देरि, पाणी वाणी पीअंदमि, उन खां पोइ कुझु न कुझु कमु शुरू कंदमि। सांझे जी निमाज़ पढ़ण खां पोइ मां अची हे पालक ऐं चिकन चाढ़ियो आहे। पालक अञा डीफ्रॉस्ट प्रॉपर न थी हुई, सो मां ईअं ॻंढो विझी छॾियो आहे हिन में। सो हिनखे ॾींदमि दम हाणे ऐं तव्हां खां बि मोकिलाईंदमि। कचहरी कोन था कयूं, इंशाल्लाह सुभाणे वरी कचहरियूं कंदासीं अगरि अलाह चाहियो त। थकियल आहियां इलाही, सो तव्हां खां मोकिलायां थी।
इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदाईं सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सो इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह वाही।